नाज़रीन, बुलेटिन जी शुरुआत में अवांखे अहम ख़बर ॾेई रहिया आहियूं त इलेक्शन कमीशन मरियम नवाज़ खे नून लीग जी नायब सदारत लाइ अहल करार ॾेई छॾियो आहे। इलेक्शन कमीशन मरियम नवाज़ खे नून लीग जी नायब सदारत तां हटाइण लाइ दाख़िल कयल दरख़्वास्त इंसाफ़ जूं दरख़्वास्तूं रद्द करे छॾियूं आहिनि। चीफ इलेक्शन कमिश्नर जी सरबराही में 3 रुकनी कमीशन पीटीआई जी दरख़्वास्तनि ते महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। चीफ इलेक्शन कमिश्नर सरदार रज़ा जो चवणु आहे त नायब सदर जो उहिदो गैरफ़ाल ऐं इख़्तियारनि खां सवाइ हूंदो आहे। जेकॾहिं सदर जो उहिदो ख़ाली हुजे त मरियम नवाज़ इहो हासिल नथी करे सघे। तहरीक इंसाफ़ जे मलिक बुखारी, कंवल शोज़ब ऐं फ़ारूक हबीब नून लीग जे नायब सदर मरियम नवाज़ खे पार्टी उहिदे तां नाअहल करार ॾियारण लाइ इलेक्शन कमीशन में दरख़्वास्तूं दाख़िल करायूं हुयूं। नाज़रीन, अवांखे हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त इलेक्शन कमीशन मरियम नवाज़ खे नून लीग जी नायब सदारत लाइ अहल करार ॾेई छॾियो आहे। इलेक्शन कमीशन मरियम नवाज़ खे नून लीग जी नायब सदारत तां हटाइण लाइ दाख़िल कयल तहरीक इंसाफ़ जूं दरख़्वास्तूं रद्द करे छॾियूं आहिनि। चीफ इलेक्शन कमिश्नर जी सरबराही में 3 रुकनी कमीशन पीटीआई जे दरख़्वास्तनि ते महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे।